सिंध जे मेडिकल ऐं डेंटल कॉलेजनि में दाख़िला लाइ एंट्री टेस्ट अॼु थी रही आहे, जिन्हां सिंध मेडिकल यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर अमजद सिराज जो चवणु आहे त कराची में 2 सेंटर ठाहिया विया आहिनि। हिकु सेंटर NED ऐं ॿियो डाउ यूनिवर्सिटी ओझा कैंपस आहे। प्रोफेसर अमजद सिराज चयो त कराची में एंट्री टेस्ट में 20,000 उम्मीदवार हिस्सो वठी रहिया आहिनि। टेस्ट जो मुदो 3.5 कलाक रखियो वियो आहे। एंट्री टेस्ट सुबुह 11 वॻे शुरू थी वई आहे। प्रोफेसर अमजद सिराज चयो त कराची में एंट्री टेस्ट में 20,000 उम्मीदवार हिस्सो वठी रहिया आहिनि। PMC जे चीफ कोऑर्डिनेटर जवाद अमीन जो चवणु आहे त सिंध में 43,994 उम्मीदवार एंट्री टेस्ट में हिस्सो वठी रहिया आहिनि। जामशोरो यूनिवर्सिटी, नवाब शाह बिलावल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ऐं खैरपुर में सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। हैदराबाद जी लियाकत यूनिवर्सिटी मेडिकल एंड हेल्थ साइंसिस में दाख़िला लाइ प्री एंट्री टेस्ट में कुल 15,408 शागिर्द हिस्सो वठी रहिया आहिनि। नवाब शाह सेंटर ते 3,072 शागिर्द मेडिकल जी एंट्री टेस्ट ॾेई रहिया आहिनि, जंहिंमें मेल 1,793 ऐं फीमेल 1,079 शामिल आहिनि। जॾहिं त शागिर्दनि जे वालिदेन जे लाइ को बि वेहण ऐं पीअण जे पाणी जो बि इंतज़ाम नाहे कयो वियो। वालिदेन जो चवणु हो त मेडिकल टेस्ट वारनि हिन भेरे को बि इंतज़ाम नाहे कयो। सिक्योरिटी जो को बि इंतज़ाम नाहे कयो वियो, जंहिं करे शागिर्दनि खे तमामु घणी तकलीफ़ थी रही आहे। MBBS जे 329, BDS जे 88 ऐं बिलावल मेडिकल कॉलेज जे 100 सीटुनि लाइ एंट्री टेस्ट वरिती पई वञे।